नाज़रीन, हवाबाज़ी वारे वफ़ाक़ी वज़ीर ग़ुलाम सरवर ख़ान चयो आहे त PIA में माज़ीअ में जाली लाइसेंस ते भर्तियूं थियूं। वधीक 17 पायलटनि ऐं 96 टेक्निकल स्टाफ खे जाली डिग्रियूं ते कढियो वियो आहे। जाली पायलटनि खां इम्तिहान वठंदड़ ऐं इम्तिहान ॾींदड़ ॿई ॾोहारी आहिनि। सेनेट जे इजलास में ख़िताब कंदे वफ़ाक़ी वज़ीर ग़ुलाम सरवर ख़ान चयो आहे त PIA में हज़ारनि जी तादाद में जाली डिग्रियुनि ते भर्तियूं थियूं। समूरियूं भर्तियूं 2018 खां अॻु कयूं वयूं। पायलटनि जे लाइसेंस वारे मामले खे तकरारी बणाइण जी कोशिश कई वई। वफ़ाक़ी वज़ीर जो वधीक चवणु हो त वधीक 17 पायलटनि ऐं 96 टेक्निकल स्टाफ खे जाली डिग्रियुनि ते कढियो वियो आहे। हुन वक़्त ताईं 598 मुलाज़िमनि खे जाली डिग्रियुनि ते कढी चुका आहियूं। जाली पायलटनि खां इम्तिहान वठंदड़ ऐं इम्तिहान ॾींदड़ ॿई ॾोहारी आहिनि। हुन चयो आहे त PIA जो ख़सारो 262 अरब रुपया आहे। यूरोप ऐं बर्तानिया में 6 महीननि लाइ PIA जे लाइसेंस ते पाबंदी लॻी। यूरोपी यूनियन एयर सेफ्टी एजेंसी PIA खे 2 महीननि जी मोहलत ॾिनी आहे। हुन जो चवणु हो त जाली भर्तियुनि जे 2019 खां जांच शुरू कई वई हुई। जांच दौरान काफ़ी पायलटनि जा लाइसेंस शकी करार ॾिना विया आहिनि। मौजूदा हुकूमत PIA खे पंहिंजे पेरनि ते बीहारण जी कोशिश करे रही आहे।